घोटकी में खबर ॾींदालो त घोटकी वेझो ॻोठ अता मोहम्मद संगड़ में पैसनि जी ॾेती लेती त संगड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो हिकु औरत मिसमात मुख्तियारा संगड़ क़तल थी वई, जॾहिं त हिकु ॼणो सुलेमान संगड़ गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में सखर जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े खां पोइ ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूला औरत जो लाश तालका अस्पताल घोटकी पहुचायो, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में पैसनि जे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ हो। होॾां मक़तूला जे वारसनि पारां ॿिनि सुञातल ऐं नामालूम माण्हुनि मथां एनसी दाख़िल कराए छॾी आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न वरी जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।